खैरपुर जे साइदा ॻोठ जे रहवासी सैयद अनिल अमन शाह पंहिंजी पीरसन अमड़ ऐं मासूम ॿारनि समेत दाहींदे चयो आहे त हू ग़रीब मिसकीन ऐं शरीफ़ माण्हू आहे। महिनत मज़दूरी करे बचनि जो गुज़र सफ़र कंदो आहे। हिन चयो त कुझु ॾींहंनि खां सैयद ज़वार शाह ऐं सैयद बशीर शाह वारनि जो मसइलो हली रहियो आहे। हिन चयो त मुंहिंजो ॿिन्ही धुरियुनि सां को बि वास्तो नाहे, पर उन बावजूदि घर ते हमिलो करे खंभण जी कोशिश कई वई। दाहुनि ते पाड़े वारनि बचाए वरितो। हिन वधीक चयो त खेसि मुसलसल हिरासां कयो पियो वञे, तंहिं सबबि मजबूर थी पंहिंजे वकील मार्फत अदालत में पटीशन दाख़िल कराई आहे। हिन वसवारनि खां तहफ़ुज़ जो मुतालबो कयो आहे।